नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ के रानीपुर का खबर ॾींदा आहियूं। रानीपुर परसां कुंभ थाणे जी हद ॻोठ मोहम्मद आचर बंबरो जे रवासी पोरियत इरशाद अली बंबरो वलद गौस बख्श बंबरो साफ़िन आॾो एहतिजाज कंदे चयो त ॻोठ जा बाअसर अल्लाह ॾिनो बंबरो नईम बंबरो मोहम्मद रमज़ान बंबरो मूंखे सोशल मीडिया ते मोतमाद धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त कुझु ॾींहं अॻु मुंहिंजो ॻोठ जे माण्हुनि सां मसइलो थी पियो, जंहिंखां पोइ इलाइक़े जे मौजूद शख़्सियतनि विच में अची असांजो ठाह करायो, जंहिं तां मच्छरजी मथां बाअसर मूंखे क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त मूंखे कुझु बि थियो त हुनजा ज़िम्मेवार अल्लाह ॾिनो बंबरो नईम बंबरो मोहम्मद रमज़ान बंबरो हूंदा। हिन अॻूणे सूबाई वज़ीर मंज़ूर वसाण, नवाब वसाण, मुनवर वसाण, SSP खैरपुर, SHO कुंभ खे अपील कई त मूं सां इंसाफ़ कयो वञे ऐं धमकियूं ॾींदड़ बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।